सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ सां, शौक़ सां, मोहब्बत सां वॾे आवाज़ सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुअल्लिमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। हज़रात उलमाए किराम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, हज़रत सूफी बासफ़ा वली कामिल साईं सादी मुसाणी नव्वरल्लाहु मरक़दहु जे पिड़ में अचण वारा अहल बैत जा हुकदार। अल्लाह करीम कंदो आहे त अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। अल्लाह कंदो आहे त दुनिया में ईमान सां रहाए ऐं शान ईमान सां मौत नसीब फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह उन जे मथां असां सभिनी खे शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम कंदो आहे जेके क़ुरान मजीद जूं आयतूं हिन फ़क़ीर तिलावत कयूं आहिनि उन्हनि जे तर्जुमे ऐं तशरीह में मूं फ़क़ीर के अल्लाह हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां खे हक़ ॿुधी ऐं उन खे मञण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। खुश नसीब आहिनि उहे मुस्लमान भात ऐं बख़्त वारा आहिनि उहे ईमान वारा जिन खे अल्लाह नबी ऐं आले नबी जी मोहब्बत नसीब कंदो आहे। सुभान अल्लाह। दुनिया में खोड़ शान वारा माण्हू पैदा थिया, खोड़ इज्जतुनि वारा, खोड़ अज़मतुनि वारा आया। अल्लाह उन्हनि जी क़ुरान में तारीफ़ कई, सिफ़त ऐं वाखाण कई। अल्लाह उन्हनि जो भी शान बयान कयो, पर सुभान अल्लाह वाह वाह जो मकाम तुझे मुझे दिल पर नबी जो है। सुभान अल्लाह। वाह वाह जो दर्जो तुझे मुझे नबी जो है। वाह वाह जो इज्जत अल्लाह तुझे मुझे दिल पर नबी के दिनिया। जेड़ो पान शान वारो तेरा समझ जा बचड़ा भी शान वारा। एड़ा समझ जा साहबी इज्जत ही मकाम वारा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरत साफात जो आयतों या फ़क़ीर तिलावत कयूं जिनमें अल्लाह फरमायो कि सलामुन अला यासीन। सलाम आहे आले यासीन जे मथा। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। बेशक एड़ी तरह असां नेकी करण वारन के भली जज़ा अता कंदा आहियूं। सुभान अल्लाह। आबाद सुजाग वेठा आयो जा हथ मथे खणी सुभान अल्लाह। अल्लाह रब्बे कायनात इरशाद फरमायो त आले यासीन जे मथा सलाम हुजे। मुफस्सिरन फरमायो हिकड़ा अक्सर मुफस्सिरीन आहिनि जन जो बयान त आले यासीन मां इलियासीन लफ्ज़ मां मुराद हज़रत सय्यदना इलियास अलैहिस्सलाम जो औलाद या हज़रत सय्यदना इदरीस अलैहिस्सलाम जो औलाद मुराद आहिनि जन के अल्लाह कुरान में सलाम कयो आ। पर हज़रत सय्यदना इब्न अब्बास नबी जो सौत हिब्रुल उम्मा ऐं
जेके नबी सूरे खुद कुरान जे इल्म जी दुआ दी है। सुभान अल्लाह। नबी जे चाचे जो पुत्र हजरत सैयदना अब्बास जो साहिबजादो, नबी जो सौत कुरान जो आलिम हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास साईं करीमन जी खिदमत में आयो। चाचे चयो या रसूल अल्लाह मुझे बच्चे के दुआ कयो। महबूब करीमन दुआ गुरी मुझा मौला मुझे हिन सौत के, मुझे हिन भाव के, मुझे हिन सौत के कुरान जो इल्म दे। बुजुर्ग लिखन था त हिन उम्मत में कुरान जो एडो वडो आलिम को पैदा न थियो जेतिरो वडो आलिम हजरत सैयदना इब्ने अब्बास आहे। सुभान अल्लाह। सोदो फरमाए त सलामुन अला इलियासीन। अल्लाह जो फरमायो आ इलियासीन जे मथा सलाम हुजे। काल नहनु आलु मुहम्मदिन, इनमा मुराद असा मोहम्मद करीम जी आल आहियूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाफिज इब्ने कसीर तफसीर इब्ने कसीर में लिखो वा सलामुन अला इलियासीन यानी आल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन इलियासीन मा मुराद बियो को न बल्कि मुझे तुझे दिल पर नबी मोहम्मद मुस्तफा जी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत अल्लामा हाफिज इब्ने हजर मक्की रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब सवाइकुल मौरिका में रिवायत आलिया त फ़क़द नक़ल जमाअतुन मिनल मुफ़स्सिरीन अन इब्ने अब्बास। मुफ़स्सिरन जी हिकड़ी वडी जमात वडो टोलो वा तफसीर लिखण वारन जो, कुरान जो तफसीर करण वारन जो तन हजरत इब्ने अब्बास का रिवायत किया त अन्नल मुराद बिज़ालिका सलामुन अला आलि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इन आयत मुराद बियो को खानदान न बे के नबी जो जिक्र नहीं। यासीन मा मुराद मोहम्मद मुस्तफा करीमा। आल मा मुराद तुझे मुझे दिल पर नबी जो घरानो है। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असा मन्योसी त इब्ने अब्बास हक फरमायो, नबी जे सौत हक फरमायो। जो बिन नबियन जो खानदान भलो वा, इब्राहिम जो खानदान भलो वा, जंहिंते अल्लाह हर नमाज में सलात पढ़ण जो अमर ॾिनो आहे। अल्लाह ताला हर नबी के शान वारो बणायो, हर नबी के इज्जत वारो बणायो, हर नबी के अज़मत वारो बणायो। पर उन्हनि जो आल, उन्हनि जा बच्चा उहे भी शान वारा, पर जहिड़ी शान इज्जत अज़मत वारी आल तुझे मुझे दिल पर नबी जी है। नबीयन के छड़े करे बाकी जेको भी खानदान अंबिया है तन सभनी में इज्जत वारे, अजमत वारे, शान वारे वो खानदान आए तो तुझे मुझे दिल पर नबी मोहम्मद करीम। अब मनो दा सुन्नी त हर शान मन दुआ असा वाला सजे वारन वाला खबे वारन असा जो रस्तो सिद्धो गुंबद खजरा वारो। चलो सुभान अल्लाह। जो उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि अमल कयो, उन्हनि दीन सां मल्हायो, नबी जी आल दीन सां मोहब्बत रखी, दीन सां मल्हाए ॾेखारियो। अल्लाह जे हुक्मनि खे पुठीअ पोयां कोन उछलायो बल्कि सीने सां लॻायो। पोइ इमाम हुसैन जी सूरत में या इमाम हसन जी सूरत में या मौला अली जी सूरत में जहिड़े पासे निहारींदे पूरी नबी जी आल दीन सां प्यार करण वारी आहे। कुरान तॾहिं चयो सलाम करे चयो इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। सुभान अल्लाह।
ये नेकी करने वाला है न, ये अल्लाह के राजी करने वाला है न, ये रब जे तरीके ते हलण वाला है न, तदे मां अल्लाह उन्हनि खे एड़ी भली सज़ा ॾिनी आहे जो मां अल्लाह पाण उन्हनि खे सलाम जो कयां। सुभान अल्लाह। कुरान जो सेखारियो तो मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमाए हैदर जा हुबदार आयो गंदा आले नबी सा प्यार आयो असा हैदर जा हुबदार आयो सही असा हैदर जा हुबदार आयो गंदा आले नबी सा प्यार आयो असा हैदर जा। सुभान अल्लाह। जिंजो पंजतन पाक सा प्यार ना जेको मञंदो चार यार ना जिंजो पंजतन पाक सा प्यार ना जेको मञंदो चार यार ना ओ तुझे कल में जो एतबार ना सही तुझे कल में जो एतबार ना तन तड़ियल खा असा धार आयो असा है गजी जगायो हुबदार आयो गंदा आले नबी सा प्यार आयो असा हैदर जा हुबदार। सुभान अल्लाह। अब ॻाल्हि समझो था हाणे कोन था समझो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह जो चयो सलाम मुझो आले मोहम्मद के छो चई इन जे करे जो को शानदार कम करे ॾेखारे को अल्लाह ताला सां वफ़ा करे ॾेखारे भलो भलो करे ॾेखारे त दुनिया बुन खे सलाम कंदी आहे पर निहारियो को अहिड़ो किरदार निभाए हूंदो आले मोहम्मद अहिड़ो किरदार अपनायो हूंदो जो मुंहिंजो अल्लाह पाण तो चवे त मुंहिंजो सलाम। सुभान अल्लाह। अब ॻाल्हि समझो था हाणे कोन था समझो कुरान में अल्लाह पंहिंजे नबियनि खे बि सलाम कयो आहे। सलाम बाबा उनखे कबो आहे जीअं पाकिस्तान में गार्ड ऑफ ऑनर पेश कंदा आहियूं। हींअर ताज़ो गुज़िरियल साल हिंदुस्तान पाकिस्तान ते हमिलो कयो त पाकिस्तानी फौज हिकिड़ो भलो जवाब उन्हनि खे ॾिनो। सुभान अल्लाह। अहिड़ो कई जो वाञाणीअ जे ॿार जी सुथण बि को कोन पियो थिए। हक़ हक़ याद अथव विसरी याद आहे ओ ट्रम्प त अञा ताईं पियो त मोदी खे ज़लील करे। सुभान अल्लाह। जे ख़ैबर में यहूदियुनि खे अली ज़लील कयो अल्लाह पाकिस्तानियुनि जे हथां हिंदुनि खे ज़लील करे ॾेखारियो। इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। पोइ जॾहिं जंगू ख़त्म थी दुनिया जो क़ौमूं पियो त बाबा हाणे सुलह कयो जंगू ख़त्म थी त असां वारे आर्मी चीफ खे बतौर एज़ाज़ जे लक़ब ॾिनो वियो बाबा फील्ड मार्शल। हक़ हक़ हक़। मूंखे त हाणे ख़बर ई कोन्हे त फील्ड मार्शल जी माना छा आहे। अहिड़ो वरी अहिड़ो नवाज़ हुसैन जो असेंबली मां वरी असां वारनि सगोरनि बिल पास कयो भली सॼी ज़िंदगी जेको वणे कारो करे हिन ते एतिराज़ थींदो अल्लाह असांजे हुकुमराननि जो इस्लाह कंदो चवामी भलो कम कई हिंदुनि खे धूड़ में मुंहुं विधई असां वारे सिपह सालार असांजे लाइ फ़ख़ुर आहे असांजे लाइ इज़त आहे तंहिंखे फील्ड मार्शल जो लक़ब मिलियो त दुनिया वारनि खे नवाज़ींदा आहिनि। अल्लाह मदीनो ॾेखारींदे भई रब कंदो को ॾुखियो ॾींहुं कोन ॾिसंदो वेही थो चवंदो वे मजा आता वे
सामो वाला वे हो पुठिया जी बिठा के पोया मन बिसंद सही सल्लल्लाहु अलैहि या हे दुनिया वारन जो दुनिया जेके कम में भलो किरदार छे त माण्हुनि खे सलाम कंदा आहिनि पर जेको दीन सां अल्लाह जे हुक्मनि सां वफ़ा करे तंहिंखे वरी अल्लाह सलाम कंदो आहे। क़ुरान तो फरमाए के अल्लाह सलाम कयो रब के गाना बानर पेश कयो कुरान तो फरमाए कुलिल हम्दु लिल्लाहि व सलामुन अला इबादिल्लज़ीना इस्तफा। चओ तो सब तारीफ अल्लाह जे लाइ अल्लाह सलाम कयो उन्हनि बाननि खे जन के अल्लाह ज़मीन ते चूंडियो आहे। रब पंहिंजे चूंडियल बांदनि खे सलाम कंदो आहे छो त उहे अल्लाह जी चूंड आहिनि जहिड़ा तव्हां चूंडींदा आहियो। हिकिड़ा माण्हू तव्हां 5 सालनि जे लाइ चूंडे असैम्बलीअ में विहारींदा आहियो इहे तव्हांजा चूंडियल आहिनि पर दरगाह सादी मुसाई में अचण वारो हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन खे मुंहिंजो अल्लाह चूंडींदो आहे। सुभान अल्लाह। रब जी चूंड आला हुंदी आहे कंहिंखे चूंडियई अल्लाह तो फरमाए सलामुन अला नूह फिल आलमीन। मुझो सलाम इन्ही जहानन में मुझे प्यारे नबी हजरत नूह ते। वरी कुरान फरमायो सलामुन अला इब्राहीम। ओ जे कुर्बानी दी बच्चो पंहिंजे अल्लाह जी राह में कुर्बान कयो बकरो छॾई देसो छॾई अल्लाह सां निभाई उन इब्राहीम खे मूं रब जो सलाम। सुभान अल्लाह। वरी रब तो फरमाए सलामुन अला मूसा व हारून। जे फिरौन सां मुहादो अटकायो जे जादूगरनि सां मुक़ाबलो कयो जे तौहीद जे लाइ क़ुर्बानी ॾिनी उन मूसा ऐं हारून खे अलैहिम अस्सलाम मां अल्लाह सलाम थो कयां। सलामुन अलल मुरसलीन। सुभान अल्लाह। हरनी रसूलन खे जन्मो अल्लाह जो पैगाम पहुंचायो तौहीद जो नालो पहुंचायो रब जे नाले ते माण्हुनि खे दीन ते जमो कयो मां अल्लाह हरनी नबियनि ऐं रसूलनि खे सलाम जो कयां। चओ सुभान अल्लाह। याह्या अलैहिस्सलाम जाओ हजरत सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम के पुट जाओ जे मुंहिंजा मौला अहिड़ो पुट ॾे जेको तुंहिंजो पसंदीदा हुजे जेको तोखे वणे। हजरत याह्या अलैहिस्सलाम जाओ जॾहिं ॼाओ वॾो थियो त रोंदो हुयो अल्लाह जे ख़ौफ़ में अल्लाह जे इश्क में रब जी मोहब्बत में अखियुनि मां लुड़क वहाईंदो हुयो घणो किरियो कंदो हुयो। अल्लाह ताला के ज़करिया अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला पुट घुरियो मां त प्यारो ॾे रोइणो पुट ॾिनो अथई अल्लाह रोइणो अथई। अल्लाह फरमायसि त ओ ज़करिया जेको मुंहिंजो महबूब आहे उहो मुंहिंजे इश्क में सदाई रोंदो रहंदो। उनखे ॿी के शइ जी परवाह न आहे। बाबा ज़करिया तुंहिंजो बच्चो जेको रोंदे ज़िंदगी गुज़ारियई पर वाह वाह मोहम्मद मुस्तफा तुंहिंजो बच्चो हुसैन अल्लाह जी राह में लुड़क बि वहाई त खून अथर बि वहाई। जॾहिं यहया वॾो थियो अल्लाह जो फरमाए सलामुन अलैहि। अहिड़ो त अल्लाह खे वणे थो मां अल्लाह इन ते सलाम थो कयां पर यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। जेॾीं ॼाओ जेॾीं यहया
जे दिहाड़े ते क़यामत में उथारियो वेंदो इन जे निस्बत वारे हर ॾींहं खे मां अल्लाह सलाम थो कयां चओ सुभान अल्लाह न सिर्फ सलात के अल्लाह भलो चयो अब दिलियूं हाज़िर आहिनि तव्हां ॻाल्हियूं सम्झो कि इमाम हुसैन जो शान तव्हांखे सम्झ में अचे तो मथां पियो अल्लाह ज़ात खे त सलाम कयो सिंध खे त सलाम कयो नफ्स अंबिया खे उन्हनि जे किरदार जे करे उन्हनि जे शान जे करे गुमान चयो बाबा इहो नबीअ जो किरदार शान वारा हुया कुर्बानियूं ॾिननि तौहीद जो पैगाम पहुचाइनि अल्लाह जा पैगंबर हुया मौजज़नि वारा इज़तुनि वारा अज़मतुनि वारा तॾहिं रब सलाम कयो रुकी ज़ात खे न दरगाह सादी मुसाणी में अचण वारो मुझे अल्लाह उन्हनि सां जुड़ियल ॾींहंनि खे बि सलाम कयो जंहिं ॾींहुं याया ॼाओ जंहिं ॾींहुं फोत थियो जंहिं ॾींहं ते उथारियो वेंदो मां अल्लाह उन ॾींहंनि खे बि सलाम थो कयां हेॾा वरी ईसा रूहुल्लाह ॼाओ बिना पीउ जे बीबी मरियम के चे यहूदिन जो ओ मरियम ओ बीबी मरियम हे छा कई बिना बा शादी जे बार की जाओ अल्लाह अमर कयो हुयो सगाए जन जो रोजो रखियो खामोश रह जाए सईदा पाक खामोश रही जी मां न गालाई जस सींग में सुतल मुझो बच्चो ईसा गालाई गो यो गालाई दो इन्हनि बार ॻाल्हाईंदो आया जो त हज़रत ईसा रूहुल्लाह पींघ में ॻाल्हाए काल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया मुंहिंजी अम्मा खे घटि वधि न ॻाल्हायो ए यहूदियो ए फ़लस्तीनी यरूशलेम वारो ॿुधो अल्लाह जो नबी आया रब जे तरफा मुखे किताब मिलियो मां अल्लाह जो खास बानो आया अॻियां हली हज़रत ईसा रूहुल्लाह पींघे में तो फरमाए मां एॾो शान वारो आया जो अल्लाह वसलामु अलैया मुझे मथां सलाम मोकिलियो यौम वुलिदतु उन ॾींहं ते अल्लाह सलामती कया जॾहिं मां पैदा थियो आहियां वयौम अमूत जॾहिं मां वफ़ात कंदुसि उन ॾींहं खे अल्लाह सलाम कयो वयौम उबअसु हय्या हर ॾींहुं शान वारो चओ सुभान अल्लाह हे त हुयो नबियनि जो ज़िक्र हे त हुयो अल्लाह जे पैगंबरनि जो ज़िक्र पर कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जन ते सादी मुसाणी वारा अमल कन त अल्लाह जो फरमाए तव्हांखे मां अल्लाह सलाम कयो सुभान अल्लाह अले ॿुधंदो अले सुम्हंदो अमल बि कंदो कुरान छा थो फरमाए औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वल्लज़ीन सबरु इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिम ऐं जेके माण्हू पंहिंजे पालनहार जी रज़ा तलब कंदे सब्र कनि था जिंदगी में दुख आयो गम आयो दर्द आयो परेशानी आई अहज आया तकलीफ आया कर्जन जी सूरत में मर्जन जी सूरत में बीमारियों की सूरत में अब समझो था दुख आया दर्द आया गम आया लड़ियों न कई दाहूं न कई हायवा का न कई मानन में शिकायतों न कई बल्कि सब्र कई मदद जे ला अल्लाह के पुकारी इमदाद जे ला रब जे आलो सर झुकाई सुभान अल्लाह असा के हिकड़ी तकलीफ पहुंचे जो हजार शिकायतों था कयो मुझे इमाम हुसैन का सिखना करबला के मैदान में हर बच्चा कुर्बान थी गया जे तो मौला के तू राजी नहीं तो हुसैन जी ज़बान में शिकायत कौन ये चो जे मुझे मुर्शिद दिल पर साईं चो हजारन गमन में दिनम मुस्कुराए सजन ताही सिरणो छजो थम सहा
जे मालिकता हिसड़ो छजो जम सहाय हजार गमन में मुस्कुराए सजड़ा हिसड़ो। रब तो फरमाए सबर सिगा वजह रब्बी अल्लाह जे दिनल रजा ते राजी रहे सब्र करे व अक़ामुस सलात ऐं नमाज कायम करण वारा नमाज पढ़ण वारा ये अमल चार अमल अल्लाह ॿुधाए हिकिड़ो सब्र करे ॿियो छा करे नमाज पढ़े नमाज में बुधी कंद खणी झुकायो नमाज पढ़े सब्र करे अक़ामुस सलात ऐं नमाज कायम करण वारा आहिनि व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन ऐं अल्लाह जी राह में ख़र्च कनि था ख़ैरात कनि था सिर्रन व अलानियत कुझे नमूने बि ज़ाहिर ज़ुहूर माण्हुनि में हुजनि तॾहिं बि ख़ैरात कनि था लिकी लिकी बि को बेवाहे को यतीम को पाड़े में मुहताज मजबूर हली वञी उनजी मदद कयईं को बेलिबास उनखे लिबास ओढ़ायईं को पेरे उघाड़े उनखे जुती पारायईं को मक़रूज़ उनजो कर्ज़ लाथईं को दर्दमंद उनजा दर्द दूर कयईं के बीमार जो इलाज करायईं के मुसीबत ज़दे जी मुसीबत लाथईं अल्लाह जो फरमाए साहिरिया बुझे नमूने रब जी राह में खैरात कनि था व यदरऊन बिल हसनति सय्यत ऐं बुराई के नेकीअ जे ज़रिए ख़त्म कंदा आहिनि। तवज्जो के माण्हू बुराई कई तकलीफ़ पहुचाई गार ॾिनी छेड़ो कयो फसाद कयो हिन चयो बाबा हुसैन जो हुबदार आहियां बख़्शे छॾियो खुदा कारण बख़्शे छॾियो अता तो सुभान अल्लाह। असां वरी चङनि सां बुराई कंदा हू चवनई तूं मचो वाता वराए सुनो लतीफ़ तो चवे हू चवनई तूं मचो वाता वराए अगराही जो करे खता सो खाए यदरऊन बिल हसनति सय्या बुराई के नेकीअ जे ज़रिए ख़त्म करे ॾेखारियो झेड़े जे लाइ तयार वेठा न असांजा क़िबला आलम फरमाईंदा त बुज़ुर्गनि चयो रस्ते ते कंडा पिया हुजनि को माण्हू कंडा उछलाए वञे तूं बि जे कंडा उछलाईंदे त रोड सभु कंडनि सां भरिजी वेंदा तो कंडा उछलाए छो त तूं उनखे सफ़ाई करण वारो बणी को तानू थो ॾे त वराए तानू न ॾे को कार थो ॾे त साडी मुसणी में अचण वारो उनखे वराए कार न ॾे को छेड़ो थो करे त तूं सुले कर मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो किरदार तो हजार बार दुश्मनियूं करे दर ते अचे पेश पहुंचो हुयो मुंहिंजो आका मुंहिंजो रहबर मुंहिंजो मुस्तफ़ा चवंदो हुयो वञो वञो मूं अल्लाह जे करे बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह। हिकिड़ा माण्हू आदत खां मजबूर हूंदा आदत खां हरू भरू पिया विढ़ंदा उनजे जिस्म में इहो बुराई पियल आहे नफ़्स में आदत में सुभान अल्लाह। मुंहिंजे क़िबला आलम जो हिकिड़ो मुखालिफ़
किबला दिलबर साईं वो साईं जनवरी जदे बि मदीने पाक माईंदा हुया सुखड़ियूं तोहफा ताइफा कदे कंबल वठींदा कदे खजूर वठींदा कदे तोहफा वठींदा उन तोहफे में सुभान अल्लाह इकड़े दिहाड़े उन माण्हू ने आपो कयो साईं जनी साईं जे चाही तो मां चेहरो हो या खुदा जो वास्तो दे उन तोहफा न मोकिलींदो कर तू तोहफो तो बोली मां अधु मरी तो वने जे सुदीअ में इनाद हुजे जे अंदर में आदत में प्याई हुजे उहे कोन सुधरे उहे कोन सवा थी उहे कोन सिधी वात देंदा भली तू कुरान पढ़ी ॿुधाई खुदा जी दे तो कसम हाणे बुरा अकीदा रखण वारा आहिनि इन्हनि खे कुरान पढ़ी ॿुधायो कोन मञंदा हदीस पढ़ी ॿुधायो कोन मञंदा छो त उन्हनि जे नफ्स में शैतान घर करे वियो आहे को बुराई करे थो कुरान दो फरमाए सिद्ध न कर तू बि पिणण जे लाइ तयार न थी यदरऊन बिल हसनति सय्यिआ अब मुझे फकीर जो गाली वणन पियो रे कोन थी जब साईं बादशाह माण्हू आहे हो असांखे विड़ियो त वञी साईं चयो बचे हो असांखे गाली साईं चयो छॾियो पुट मां नथो चवां मुंहिंजे अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे साम्हूं खुलियो अल्लाह थो चवां अल्लाह जेको चयो हुन में फ़ाइदो आहे ॻाल्हायो रब जेको चयो हुन में नफ़ो आहे दुनिया वारनि जे कढ न लॻ पुट अल्लाह जे पोयां जेको रब चयो आहे जेको मुंहिंजे दिल पर नबी सेखारियो आहे चार कम ये कयो रब जो कुरान दो फरमाए वल्लज़ीन सबरू करण वारा नमाज कायम करण वारा ज़ाहिर गुझे नमूने रब जी राह में क़यामत करण वारा आहिनि ऐं अल्लाह ताला जे खातिर बुराई के नेकी जे ज़रिए खत्म था कन उलाइका लहुम उक़बद्दार यही माण्हू जिनला अल्लाह ताला क़यामत में भलो घर तैयार कयो आहे जन्नत अदन यदखुलूनहा व मन सलह मिन आबाइहिम व अज़वाजिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम वल मलाइकतु यदखुलून अलैहिम मिन कुल्लि बाबिन सलामुन अलैकुम बिमा सबरतुम फनिअम उक़बद्दार जगे कुरान वणे तो हथ मथे खणी चवे सुभान अल्लाह रब फरमाए उन्हनि जे लाइ हमेशा रहण वारा बाग आहिनि जंहिंमें उहे दाख़िल थींदा उन्हनि खे त रब बख़्शींदो उन्हनि जे अबनि ऐं ॾाॾनि खे उन्हनि जी ज़ालुनि ऐं उन्हनि जे औलाद खे जेके नेकोकार हूंदा भला हूंदा उन्हनि जी ज़ालुनि खे बि रब बख़्शींदो पुटनि खे बि रब बख़्शींदो उन्हनि जे अल्लाह ताला पूरे खानदान के रब चवंदो वञो जन्नत जा हर दरवाजा खुलिया पिया आहिनि मलाइका दरवाज़नि ते बीठा हूंदा चवंदा ओ अमल करण वारो ओ ख़ैरातूं करण वारो ओ माफ़ियूं ॾियण वारो ओ नेकी करण वारो ओ भलाई करण वारो अचो जन्नत जा दर खुलिया पिया आहिनि असां मलाइकनि खे रब बीहारियो आहे सलाम अलैकुम सलाम तुझे तमाते वाह जो किरदार निभाए आम मोमिन जे लाइ आम ईमान वारे जे लाइ दिली कसम दे खुदा तुझे गौर करी ॿुधा त इहो साॻियो किरदार जेको क़ुरान चयो आहे मुंहिंजे इमाम हुसैन कोन निभायो ओ यो मुल्ला पिठी दाढ़ी रखी वॾो पाए यज़ीद जी तारीफ़ थो करे बाबा जो यज़ीद माज़अल्लाह हिकिड़ो माण्हू वरी अमीरुल मोमिनीन थो सॾे वरी यज़ीद जे पोयां लअनतुल्लाह चवण जे बजाए चवे थो चयो लअनतुल्लाह रज़ियल्लाहु ताला चओ त यज़ीद ते लानत ॻाल्हायो तव्हां ॻाल्हाईंदो ज़िम्मेदार मां आहियां यज़ीद ते कल्ब मलऊन हुयो अॼु बि लानतिया क़यामत ते यज़ीद ते फिटकार पवंदी पर मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन मुंहिंजो रबर मुंहिंजो आजवा मुंहिंजो दिलबर मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजा बच्चा ॿार अबो अम्मा सोने सां
हुसैन ते क़यामत में इंदो रब फरमाइंदो वाह जो हुसैन किरदार निभाई वाह जो पान निभाई मां अल्लाह तोखे सलाम जो कया चओ सुभान अल्लाह अब एड़ो अमल दीन ते ये कयो जी इमाम हुसैन कयो असा पखे दे हेठा कालीन विछाया नमाज नथी पढ़े असा तो जेड़े जे लाचार आहियूं दुश्मन ना रुगी साडी मुसाणी जी मार्ची जे पासे मां बींदे पीहो लगे त बाह पटो एड़ो असा जे दिल में नफ्स घर करे वियो शैतान बाहे तो नफ्स बाहे शैतान के गुमराह नफ्स कयो अना खुद पसंदी उजुब अदाई तकब्बुर एड़ी असांजे अंदर अना है जो गड्ढा ते रखो वो नहीं वञे अल्लाह अकबर कबीरा मुझो मुर्शिद इमाम हुसैन मुझो रहबर मुझो आका करबला में आयो मैदान में करबला में आयो उन वक्त जालिमन मुझे इमाम जे बच्चन के भी शहीद कयो जालिमन मुझे इमाम जे भाइरन के भी शहीद कयो तनी यजीद ने हजरत इमाम अली मकाम जे सगीर बच्चा कबीर बच्चा साथी शहीद कया पर इमाम हुसैन मैदान करबला में जने आयो लड़न जेला जिहाद जेला त जिहाद वारो लिबास जंगी लिबास न हो जंगी लिबास तो खुद पातल हुजे जिस्म ते सिरह पातल हुजे कयूं खून पातल हुजे जिस्म महसूस कयो वने मुझो इमाम हुसैन मैदान करबला में आयो तारीख खोल इमाम हुसैन जो लिबास मुबल्लिगन वारो लिबास जेके सूफी लिबास पाईंदा है सूफियन वारो लिबास मिस्री अब्बास आई के पातला मथे मुबारक ते मोहम्मद करीम जी पग रखिया चैन ते अमीर हमजा जो संदरो बदला हाथ में मुबल्लिग तुम्हारी हैदर करार वाली तलवार हजरत इमाम हुसैन करबला में आयो हुयो तो मुबल्लिग दुश्मन का दिसन एड़ो मुजाहिद अखर उठो ही ना जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिया सैयदना इमाम अली असगर जो जनाज़ो मुबारक खणी आया हजरत सैयदना इमाम अली मकाम तीर जो लगो अल्लाह अकबर कबीरा तीर साईं की गर्दन में लगो हजरत इमाम अली मकाम जे बाजू अदा में लगो तीर छिके कजंद साईं जन के तकलीफ हिन बाजू जी वधीक कोन हुई बच्चे जो जसद खणी पिया सगीर अली असगर खणी जो आया के में जे दरवाजे ते पहुंचा हजरत इमाम अली सब साथी शहीद किया तन्हा आखिर मेरी असगर शहीद थी ओ दिल जाए दिल पारो न हुयो ओ मदद करने वारो न हुयो साईं जन मोहम्मद आसमान दे करे चंदा अल्लाहुम्मा इन्नका तरा मा सनो ए मुझा मौला मुझा करीम रब तू जानी थे तो तुझे नबी जे बच्चे हुसैन सा जालिम छा कयो इन्हन केड़ो किरदार निभायो ए मुझा मौला मां कहन के सदर वारो नया मां हुसैन तो अल्लाह के तने तन्हा खेमे जे दरवाजे ते भी या दुआ ता दुनिया रब ला ततरुकनी वहीदा बैन उनासिन अतहरल जहूद ए मुझा मौला ए मुझा करीम रब तन्हा न छड़ जा मुके अकेलो न छड़ जा ओ नबी दा अल्लाह ओ मूसा ईसा दा रब ओ मोहम्मद मुस्तफा दा अल्लाह मुके तन्हा न छड़ जा मुके अकेलो न छड़ जा मानन जे हवाले न कजा मां तुझो बानो आया तुझी मदद जे ला तोखे पुकारे रहे अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम हुसैनिया लड़ गई
सबके भी या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक रादियतुम मर्दिया। ओ मुतमइन नफ्स ओ हुसैन दिलगीर नथी राजी थी दौड़ी पंज अल्लाह दे हलिया देर नाहे जो तुझी मुलाकात अल्लाह जे तन महबूब बांद सा थियण वारी आ जंहिंखे कुरान में अल्लाह पाण सलाम कयो आहे। सुभान अल्लाह। पुत्र इमाम हुसैन अचानक करबला में वञी शहादत पेश कोन कई हुई। तव्हां पंहिंजे बच्चन खे तैयार कंदा आहियो न हे मुंहिंजो पुटु डॉक्टर थींदो, हे मुंहिंजो पुटु इंजीनियर थींदो, हे मुंहिंजो बच्चो फिलानी पोस्ट ते वेंदो, पोइ अहिड़े स्कूल में छॾींदासीं जंहिंमें उहो तैयार थींदो मेडिकल साइंस पढ़ाइण जे लाइ, मेडिकल यूनिवर्सिटी में छॾींदासीं इंजीनियर थियण जे लाइ, इंजीनियरनि वटि पुट खे दाख़िल कंदासीं, तरबियत कंदा आहियूं। इमाम हुसैन ॼावा हुया ॼमण खां वठी इमाम हसन जी शहादत ताईं नानी नबी अम्मा ज़हरा साइण बाबे अली अते हसन करीम सभनी इमाम हुसैन जी तरबियत शहादत जे लाइ कई हुई। नाई मुहर्रम जो टाइम हुयो असर नमाज जो टाइम हो अमर बिन साद लश्कर तैयार कर हलो हींअर तक बिणो इमाम हुसैन शोर शराबो जो थियो हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु सैयदा ज़ैनब साइण के चयो त साइण अदे हुसैन के खेमे में तैयार कर जो दुश्मन विढ़ण दे लाया साइण जन हज़रत इमाम अली मकाम बाबा तवज्जो मुड़िया हथ में तलवार हुई खोड़े ऐं उन जे मथां मथो मुबारक रखे आरामी हुया निंड में हुया सुतल हुया आराम में हुया गची वैया बैठे साईं जन आराम पिया फरमाइन त सईदा ज़ैनब साण जे पुठीअ ते हथ रखियो आ ओ अता हुसैन सुजाग थी ओ भाउ हुसैन सुजाग थी साईं जन जो अख खोलिया खणी पड़ी हमशीरा पड़ी भेण ज़ैनब जे जो निहारन था बीबी ज़ैनब हज़रत इमाम अली मकाम जी निगाहुन में जो ॾिठो आ अखिन में दर्द नजर आयो दुख नजर आयो साईं जन के अर्ज़ करे ओ अता हुसैन एड़ो दर्द एड़ो दुख तुंहिंजी अखिन में अॻु कॾहिं कोन ॾिठो तुम छा माजरा आहे साईं जन फरमायो ओ दी ज़ैनब वे भर में फरमायो वाही ॿुधाया हिन वक्त जेको सुतो पियो हुयुसि मुंहिंजो नानो नबी मुहम्मद मुस्तफा हली आयो राइतो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल मनाम निंद्र में मुंहिंजे नाने नबी खे ॾिठो साईं फरमायो हुसैन दिलगीर नथी तेरो नाहे जो तू हुसैन मूं नबी सां मिलण जे लाइ अची रहियो शहादत सुभाणे थियणी हुई महबूबन करीमन हिक ॾींहुं अॻ में ॿुधायो त हुसैन अचण वारो हुई चओ सुभान अल्लाह असांखे जे ख़तरे जी ख़बर हुजे त हेॾा हे रस्तो ख़तरनाक हवा के चोर बीठा हूंदा उहो रस्तो छॾे वेंदासीं उहा वाट छॾे वेंदासीं पर वाह वाह हुसैन तुंहिंजो शान चओ सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा इमाम तुंहिंजो मर्तबो जो हज़रत इमाम अली मकाम रस्तो न छॾियो बुज़दिल न थिया फिना न यज़ीद ॾियाॾो न बुज़दिल थिया न पुठ फेरियो मुंहिंजे इमाम अली मकाम मैदान करबला में ईअं मल्हायो जीअं माज़ीअ में अल्लाह जे नबियनि जो किरदार हूंदो आहे सो नबवी किरदार इमाम हुसैन अली मकाम निभाए तो नबी त अचणा कोन हुया ख़ातमुन नबी मुंहिंजो महबूब हुयो चओ सुभान अल्लाह अहिड़ो किरदार ॾिसी अहिड़ी जवां मर्दी ॾिसी अहिड़ी इज़त ऐं अज़मत वारी साईं मुंहिंजा जवां मर्दी ऐं पाण निभाइण ॾिसी अल्लाह जे क़ुरान ॻाल्हायो सलामुन अला इलियासी अब थकरी पिया आयो कलाक
पूरे जन में अन्ना 15 मिनट अल्लाह मदीनो दिखाई अल्लाह मुझे सलाम वाह हुसैन वाह जो भारी नबी जी आल तव्हां ते सलाम हुजे ओ नबी दा बचड़ो तव्हां ते सलाम हुजे ओ नबी दा घराना ओ आले मोहम्मद तव्हां के अल्लाह पंहिंजो सलाम तो कयो सुभान अल्लाह अब इन आल मुराद छाहे आल केर है नबी जा किसो तो देखो बयान कुछ खाए थी गाल आल मोहम्मद रुकी पंजतन पाक यही आल मोहम्मद नाहिन नबी दी आल जो लफ्ज ॻाल्हायो वञे याद रखो पंहिंजो शूर बेदार कयो त आल मोहम्मद जो दायरो तमाम वसी आहे सबका पेरा आले मोहम्मद में मुझे दिल पर नबी जो घर वारियों अज़वाज मुतहरात उम्महातुल मोमिनीन से हरई नबी जी आल अहल बैत अबा जाल के माल चौदा घर वारी चौदो मुझी घर वारी घणी वंद मुंचू घर वारियों चौदा आओ ना घर वारी जे अरबी में चऊं त अहल बैत अहलतुल बैत मुंजी घर वारी समझो त अरबी में अहल बैत सिंधी में घर वाला हे हमरा चवे तो नबी जो घर वारी अहल बैत में शामिल ना एडो वडो जुल्म एडी वडी ज्यादती अल्लाह जा पाना खुदा जो खौफ कर नबी जो हरई घर वारियों नव घर वारियों या 11 घर वारियों जेका रिवायत आई अम्मा सय्यदा तय्यबा ताहिरा खदीजतुल कुबरा चौथ अहल बैत में अम्मा आयशा सिद्दीका सय्यदा हफ्सा बीबी मैमूना बीबी ज़ैनब उम्मे हबीबा जेके घर वारियों सफई हरई जो हरई मुझे दिल पर नबी जो मुझे लजपाल नबी जो घर वारियों मोमिनन जो माहिरों इज्जत वारियों अजमत वारियों से सफई आल यासीन में शामिल आहिन मुझे दिल पर नबी जा सौफ हजरत अब्बास जा साहिबजादा हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास हजरत सैयदना फुज़ैल बिन अब्बास ये तो आले नबी में शामिल हैं नबी जा चाचा जन ईमान आंदो हजरत सैयदना अब्बास हजरत सैयदना अबू तालिब हजरत सैयदना अमीर हमजा रज़ियल्लाहु तआला अन्हु सभई जा सभई बेईमान न अबू लहब न ईमान आंदो से महबूब जा अहल बैत आहिन नबी जा साहिबजादा हजरत सैयदना इब्राहिम सैयदना कासिम हजरत ताहिर तय्यब चार साहिबजादा अहल बैत में शामिल आहिन नबी जो न्याणियों जन्नत जो मालिकियाणियों नबी जो चार न्याणियों अहल बैत में हिकड़ी न्याणी नाही हिकड़ी नबी जी न्याणी नाही बस जेते फासलान उन जो इनकार करा तो मान थो मन दलील बोले न नथो मन नव नया के नव मथा सिंधी में चंदा कुरान पढ़ी बुधाइन करे मनेदा अब नबी जो न्याणी खड़ियो गालायो नबी जो न्याणी नबी दा पुत्र बचार में चार नबी जा साहिबजादा चार नबी जो साहिबजादियों में चार नबी जा यार चार सुन्नी मन्यो चैन के तीन जो बेड़ो पार मवाली हिते बुखार तो सुभान अल्लाह
नबी जी हाल के जो इनकार ना है करो तो के गाल समझ में नथी अचे त के आलिम का पूछा करना नबी जो न्याणी बीबी ज़ैनब बीबी रुकैया सैयदा उम्मे कुलसूम सैयदा तैयबा ताहिरा खातून जन्नत अम्मा फातिमा ज़हरा चार न्याणियों नबी जो चार असा चैनी के मंजण वाला के मानू एतरा त केड़ो दलील पूरियूं हथूं रिवायतूं तावीलूं अॻियां पोयां करे पोइ बयान कंदो हलिया मां क़ुरान थो पढ़ी ॿुधा अबा क़ुरान जो दलील हक़ जो दलील ॻाल्हायो क़ुरान खां वधीक ॿी का शइ त कोन्हे कान या अय्युहन नबी कुल अज़वाजिक आयत हिजाब नाज़िल किया एक बजी खबर ॿुधाइण वारा फरमाए जी घर वारियुनि खे हिकिड़ी ज़ाल हुजे हा त क़ुरान चवे हा कुल ज़ौजिक पंहिंजी ज़ाल खे चओ न क़ुरान फरमायो कुल अज़वाजिक हिक खां घणियूं ज़ालूं हुयूं तॾहिं अज़वाजिक जो लफ़्ज़ आयो कुल अज़वाजिक व बनातिक ओ मुंहिंजा महबूब चओ पंहिंजी न्याणियुनि खे जे हिकड़ी थी हुजे हा हिकड़ी न्याणी हुजे हा त क़ुरान फरमाए हा कुल बिनतिक पंहिंजी धीउ खे चओ अरबी ॿोली जो क़ाइदो आहे जमो जे लाइ बना थींदो आहे बिन जे लाइ बिनता ईंदो आहे ॿ न हुयूं हिक बि न हुई बिन खां घणियूं हुयूं तॾहिं अल्लाह फरमायो बिनतिक बनातिक नो सुभान अल्लाह हिकड़ी हुजे हा त क़ुरान बिनतिक चवे हा न बनातिक माना चार बाबा क़ुरान हक़ चयो सुभान अल्लाह हाणे हिते हिकिड़ो माण्हू एतिराज़ पियो करे बाबा क़ुरान चयो त मदीने वारो साईं तव्हांजे मर्दनि जो पीउ न आहे न्याणियुनि जो पीउ आहे इन जे करे मोमिन न्याणियूं सभई न्याणियूं इन आयत में शामिल आहिनि सभिनी खे अल्लाह जे क़ुरान चयो त मोमिन न्याणियूं जंहिं बि कलमो पढ़ियो ज़ालुनि खां बि अलावा ॿियूं जेके बि उम्मत न्याणियूं आहिनि से सभु बनात में शामिल आहिनि न पुट भुलियो आहीं क़ुरान पूरो पढ़ अधूरो कम न कर कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन ذلك أدنى أن يعرفن فلا يؤذين وكان الله غفورا رحيما ओ गैब दी खबरों ॿुधाइण वारा चओ पंहिंजी घर वारियुनि खे पंहिंजी न्याणियुनि खे मोमिन न्याणियुनि खे ईमान वारियुनि औरतुनि खे त पर्दो मज़बूत कनि हिजाब वारियूं छनि पर्दे वारियूं बणजनि अमल कंजो त अज़ियत न पहुचंदनि तकलीफ़ न पहुचंदनि अल्लाह बख़्शण वारो रहम करण वारो आहे इन में अल्लाह ताला नबी जी घर वारनि खे अलॻि बयान कयो धीउनि खे साहिबज़ादियुनि खे अलॻि बयान कयूं ईमान वारनि औरतुनि खे अलॻि बयान सुभान अल्लाह तू कौन मञे मूंखे ख़बर आहे छो त तूं पर्दे खे कोन मञी हिजाबी कोन कयो पंहिंजूं धीऊं वठी बाज़ार में हलंदा वठो ऐं तव्हां चओ था त ईमान वारा असां मुंहिंजा नबी जूं न्याणियूं टे दुश्मन या न उस्मान गनी जे ॿ न्याणियूं टे न कीअं मञनि हे मञंदा त हो शान मञणो चओ सुभान अल्लाह ॿियो केरु चवे हा मूंखे ॿुधाए मां न मञा अल्लाह जी ज़ात जो कसम हींअर 10 मोहरनि जी राति लाड़काने शहर में 10 मोहरनि हींअर मुंहिंजो लाड़काने शहर में लाहौरी मोहल्ला पुराणो मोहल्लो आहे जलसो जो न गली मां जो वञूं तो गली सॼी नंढी हुई दम भल कयो वॾो स्क्रीन पियो हले अॻ में साईं मुंहिंजा अहल बैतनि जे लाइ क़ुरान हदीस पढ़ियो वेंदो हुयो हाणे साईं वॾो LCD लॻी पिया जंहिं ते फिल्म पई हले ईरान में ठहियल फिल्म आहे उहा हले पई मर्द औरतूं गॾु बीठा पिया ॾिसनि छोकिरा तूं गॾु बीठा पिया मर्द औरतूं ॾिसनि रात जो मां जेॾी महिल जलसो पूरो करे निकितुसि 1:15 पियो थिए 1:15 औरतूं जा दम भल हेॾा अचनि हेॾा ओबाश छोरा गला खुलिया पिया आहिनि लोफर हुननि औरतुनि
औरतुन के इशारा ॾिने औरतूं उन्हनि खे इशारा ॾिने रात जो 1 बजे कहिड़ो गैरतमंद मर्द पंहिंजो औरतूं ॿाहिरि खड़ा कहिड़ो मर्द पंहिंजी औरतुनि खे तन्हा बाज़ार में रात जो 3 बजे 6 बजे ॻाल्हायो जवाब ॾियो तव्हां में गैरत नहीं तव्हां में हमीयत नहीं जो बाज़ार में छोरनि जे साम्हूं पंहिंजी औरतुनि खे बेपर्दा करे करो था छा इहो सईदा ज़ैनब जो किरदार इहो नहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो इहो 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे गंबट शहर में निकियुसि मूंखे वञिणो खोड़ा गंबट रस्तो भुलिजी गंबट शहर में विच बाज़ार में मुंहिंजी गाॾी वञी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कूड़े ते रब जी लानत कूड़ ॻाल्हाया मर्द औरतूं विच में हीअं मिलिया बीठा जीअं तव्हां वेठा आहियो जानीअर महफ़िल हाणे जो मर्द औरत सां गॾिजी वेहंदो शैतान विच में कोन ईंदो छा तव्हांखे गैरत नथी थिए जो पंहिंजी नियाणियुनि खे ॿाहिरि बाज़ारुनि में था कढो मुंहिंजे नबी फरमायो पंहिंजी सहाबी सफ़र ते पियो वञे हिकड़ी सहाबी आहे मुड़ुस चयुसि घर खां ॿाहिरि न निकिरजा घर खां ॿाहिरि न वञजा जेसीं मां सफ़र तां वापसि मोटी अचां उहा सहाबी आहे पीउ बीमार थी पियोसि मदीने वारे साईं दे न्यापो कई या रसूल अल्लाह अबो बीमार थी पियो आहे तेजी तेमारदारी जे लाइ क़यादत जे लाइ वञा या न पर मुंहिंजो मुड़ुस मूंखे छॾे वियो आहे घर खां ॿाहिरि न निकिरजा मदीने वारे साईं फरमायो त ओ मुंहिंजी सहाबी आहे जो मुड़ुस चयो अथई उहे कर अबो भली बीमार हुजे पर घर खां ॿाहिरि न निकिरजा हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो उन सहाबियाणी जो अबो वफ़ात करे वियो अर्ज़ कई या रसूल अल्लाह आख़िरी दीदार करे अचा आख़िरी दफ़ो मुंहुं ॾिसी अचा नबी साईं चयो न मुड़ुस झलियो अथई ॿाहिरि न निकिरजा अबे खे दफ़न कयो वियो पर उन सहाबियाणी नबी जे अमर ते पर्दो न तोड़ियो आहे घर खां ॿाहिरि न निकिती आहे अरे मुंहिंजे नबी जो त किरदार आहे नबी साईं पंहिंजी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत फातिमा ज़हरा खे फरमायो ओ फातिमा ॿुधा औरत जे लाइ भली शइ कहिड़ी आहे अरे बाबा साईं औरत जे लाइ या घर जो तरो या कब्र जो तरो कब्र में हुजे मरी वञे कब्र में बीबी फातिमा ज़हरा एडी लज वारी हुई एडी हया वारी हुई जॾहिं वफ़ात कई वसियत पई करे मौलाए कायनात खे ओली मुंहिंजो जनाज़ो रात जे वक़्त में खणजा ॾींहं जो न खणजा मतां मदीने जा माण्हू मुंहिंजे कब्र खे ॾिसी सघनि तंहिं में मुंहिंजो जनाज़ो खणजा जो मां 70 वारी हया सुभान अल्लाह हिते त हया कई पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो महशर जो मैदान ईंदो बीबी फातिमा ज़हरा ईंदी रिवायतुनि में अचे थो 70,000 हूरुनि जी झरमट में अम्मा साईं खे हंधि वेंदो रब अमर ॾींदो ओ महशर जे मैदान वारो कंध झुकायो तो नबी जी न्याणी फातिमा जन्नत में चओ सुभान अल्लाह उत्ते फातिमा के को न ॾिस हे फातिमा जो किरदार इहो नबी जी न्याणी जो ऐं तूं वरी अहल बैतन जो ज़हरा साण जे लाइ ज़ैनब साण जे लाइ रोअण जे लाइ निकिरी थो ऐं बाज़ार में न्याणियुनि खे बेपर्दा करे कढी थो इनके गैरतमंद न दयूस सॾिबो आहे नबी साईं फरमायो दयूस जन्नत में कोन वेंदा अले गाल संगाल जी सुभान अल्लाह अब हक जी गाल कंदे को कावड़े तो रोको नहीं कावड़े चा तवा जे चवा जा हक बंद कंदासी न हे फिरके वाला ने गाल नहीं हे मां तवा के पिढ़ण वाली गाल न तो बुधाया जे अखिल ॾिठी गाल तो बुधाया रात जो 1 बजे केड़ो मर्द पंहिंजी न्याणी के बाहर कढंदो आहे ॻाल्हायो अकेली तन्हा औरतूं बाज़ार में हलंदी वतन नहीं मुहर्रम जी फलाणी रात में मुंहिंजी अम्मा ज़ैनब साण ख़ैमे में वेही क़ुरान पे सुभान अल्लाह सकीना के बिहारे कुरान पे पढ़ाई सैयदा उम्मे लैला इमाम हुसैन जी बिन घरवाले ने कुरान पे पढ़ो
सामने गश्त कोन पे कयो ध्यान बेतन जा हुबदार आयो तो न्याणिन के सतुर करायो न याद रखो न्याणिन के घर का बाहर ना है कदमो सतरो वारा जो उनन के तो माचवा तो खणी मन्नन या न मन्नन तवा के बाहर जो इधर ही रात ही तो मुर्स घर में बैठो आई माई के वरी मोकली तो चिमकड़ी हणी मुंह में बाजार में घुमण दिला चाहे से मीना बाजार में खरीदारी करन थी वरे हे घर में बैठो या वरी यार के वठी पानी न्याण जे विच में चे बेहारी जी बैठिया नौजवान भेण बैठिया अम्मा बैठिया अब छाए मुझो दोस्त आ वो से घर में बैठो बेहयाई के आम कयो तो वने न मिठा पाने घर में सतरो ही हया पैदा कयो माशाअल्लाह गलायो ये थोड़ी दुखी ॻाल्हि आहे पर अमल करणो पवंदो असांजे माहौल में मुआशरे में जॾां को पर्दो गायब थियो आहे सिना घणी थी वई घर मोहल्ले में सिना थी वई ॿियो हे मोबाइल इन सफ़ाई ज़ुल्म वाहे बारे ॾिनी हिकिड़ो नौजवान आयो माण्हू आया साईं दुआ करो ॾाढा परेशान अब छा आहे साईं मुंहिंजी नौजवान न्याणी घर खां निकिरी वई हिकिड़ो तो मोबाइल ॾिनो चई हा साईं वॾी आईफोन वठी ॾिनी ॿियो आईफोन करो मुंहुं छॾायो मुझा मिठा तव्हां सभई उहो किरदार अपनायो जेको मोहम्मद करीम जी आल सेखारियो अहिड़ो सतुर कयुन नबी जी न्याणियुनि अहिड़ो पर्दो कयो नबी जी शहज़ादियुनि अहिड़ो पर्दो कयो जो क़ुरान चए सलामुन अला इलियासीन ओ मोहम्मद जी आल ओ नबी जी न्याणियूं जो निभायो अथव मां अल्लाह तव्हांखे सलाम थो कयां सुभान अल्लाह पुट अहल बैत जी मोहब्बत रखो आले नबी सां प्यार कयो तो अल्लाह राजी थे अल्लाह जो हबीब शमी राजी थे अल्लाह मुझो चमन तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मेहर में न्याणी उजाला परवीन जेका 5 सालनि जी सवा थी वई आहे उन जे लाइ दुआ घुरूं अल्लाह ताला उहा ख़ैर सलामती सां पंहिंजे वालिदैन ताईं पहुचाए ऐं उन खां अलावा असां सभिनी जी न्याणी जी इफ़त ऐं असमत जे लाइ ज़ैनब साईं जे सदके दुआ घुरूं त अल्लाह असांजे घरनि खे अमन ऐं सुकून हाणे मूंखे रस्तो ॾियो त मां निकिरी